सिक्योरिटी फोर्सेस बलूचिस्तान में बुज़दिल भारतीय फितरे ऐं ख़ारिजियुनि जी कार्रवाई नाकाम बणाए छॾी। अठवंजा ख़ारजी जहनम भेड़ा सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त बुज़दिल भारतीय फितने ऐं ख़ारजी दहशतगर्दनि राति जी उंधई में बलूचिस्तान जे 12 हंधनि ते हमला कया। सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारे जे वक़्त सिर कार्रवाई कंदे हमले खे नाकाम बणायो वियो। कार्रवाई में हिन वक़्त ताईं 58 भारतीय फितने जा दहशतगर्द मारिजी विया। मुल्क जो दिफ़ा कंदे सिक्योरिटी इदारनि ऐं पुलिस जा 10 शहीद थी विया। दहशतगर्दनि ग्वादर में खुज़दार सां तालुक़ रखंदड़ 5 मासूम शहरियुनि खे बि शहीद कयो, जिन में 2 औरतूं ऐं 3 ॿार बि शामिल आहिनि। दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहिनि, जंहिं दौरान वधीक दहशतगर्दनि जे मारिजण ऐं नुक़सान जा इतला आहिनि। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जी कामयाब कार्रवाई ते ख़िराज पेश। शहीद जवाननि जे वारसनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो बि इज़हार। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस भारतीय फितने जे दहशतगर्द नेटवर्क जे चेल भञी छॾी आहे। कामयाब कार्रवाइनि खां पोइ भारतीय फितने जा दहशतगर्द वाड़ाइप जो शिकार आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त वतन लाइ विढ़ंदे शहीद थींदड़ 10 एहलकारनि खे ख़िराज पेश कयूं था। शहीद एहलकारनि जानियुनि जे क़ुर्बानी ॾेई मुल्क जी हिफ़ाज़त खे अवलियत ॾिनी। दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदी, खेनि ज़मीन ते का बि पनाह न मिलंदी। पाकिस्तान एटमी ताक़त रखंदड़ अकेलो इस्लामी मुल्क आहे, जंहिं सबब दुनिया के कुंडी जियां चुभंदो आहे। पाकिस्तान के हमेशा मसला आॾो रहिया आहिनि। मोरकाए हक़ जंग में पाकिस्तान भारत के अबरतनाक शिकस्त ॾिनी, हमेशा दहशतगर्दी जो मुक़ाबलो कयो आहे। सीनियर वज़ीर चर्चिलिना मेमूर जूं फिल्म स्कूल कोरंगी में तक़रीब के ख़िताब संदसि चवणु आहे त फिल्म इंडस्ट्री खे हमेशा नज़रअंदाज़ कयो वियो आहे। सिनेमा घरनि खे ड्राहे प्लाज़ा अॾिया विया। सिंध हुकूमत ड्रामनि ऐं फिल्मनि ते ध्यानु ॾेई रही आहे। घटि बजट में लयारी जो हाकारी चहिरो ॾेखारण लाइ फिल्म ठाहियूं पिया। सिंध हुकूमत हमेशा पब्लिक पार्टनरशिप खे अहमियत ॾिनी आहे। आलमी जी आंकड़े वारी अदालत भारत खां दरियाहनि ते क़ाइमु कयल मनसूबनि बाबति रिकॉर्ड तलब करे वरितो। हेक में क़ाइमु जी आंकड़े वारी अदालत हुकुम में चयो आहे त भारत 9 फरवरी ताईं बिलगियार ऐं किशन गंगा जे ऑपरेशन लाइ खे बुक जमा कराए। इहे न करण ते भारत खे सबबु ॼाणाइणो पवंदो। पाकिस्तान बि वाज़िह करे त उन्हनि खे कहिड़ा दस्तावेज़ घुर्जनि। केस जे ईंदड़ ॿुधणी 2 ऐं 3 फरवरी ते थींदी, जेका भारत खां सवाइ बि थी सघे थी। DGISPR तरफ़ां ग्वादर यूनिवर्सिटी जो दौरो। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ख़ासि वेहक। DGISPR जूं क़ौमी ऐं इलाक़ाई सूरत हाल बाबति शागिर्दनि ऐं उस्तादनि सां तफ़सीली ॻाल्हियूं। सोशल मीडिया ते रियासत मुख़ालिफ़ वावेला बाबति मुकमल आगाह कयो वियो। शागिर्दनि तरफ़ां लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी सां मुलाक़ात फ़ाइदेमंद करार। पाक फ़ौज जो मज़बूत अज़म खे भेटा पेश। शागिर्दनि जो चवणु आहे त पाकिस्तान फ़ौज हमेशा रियासत आइन ऐं क़ौमी वक़ार जो दफ़ा कयो आहे। DGISPR ज़हननि में मौजूदु मुझारो ख़त्म करे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां जिन्ना एयरपोर्ट कराची जो दौरो। काउंटर्स ते इमिग्रेशन अमल जो जाइज़ो वरितो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त अणपूरनि ऐं बिना तस्दीक थियल कागज़नि ते मुसाफ़िरनि खे सफ़र जी इजाज़त न आहे। पाकिस्तान जी इज़त सभ खां वधीक अज़ीज़ आहे। कंहिं सूरत नुक़सान पहुचाइण न ॾिनो वेंदो।
सिंध में पोलियो खिलाफ़ मुहिम 2 खां 8 फरवरी ताईं जारी रहंदी। पोलियो मुहिम में 1 करोड़ 5 लख ॿारनि खे फुड़ा पियारण जो हदफ़ मुक़रर। सिक्योरिटी लाइ 21,000 पुलिस ऐं रेंजर्स एहलकार टीमुनि सां गॾु हूंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि पोलियो टास्क फोर्स जो इजलास। वॾे वज़ीर तरफ़ां हर सूरत में पोलियो खिलाफ़ कामयाबी हासिल करण जे अज़म जो वर्जाव। संदसि चवणु आहे त पोलियो जो ख़ात्मो हिकु क़ौमी फ़र्ज़ु आहे जंहिं लाइ क़दम खयां पिया वञनि। माण्हुनि जी चुरपुर सबबि पोलियो वायरस पकड़िजंदो रहे थो। वालिदैन, समाज, मीडिया ऐं हुकूमत खे गॾिजी कमु करणु घुरिजे। सिंध हुकूमत तरफ़ां 2 फरवरी खां तस्दीक थियल आबादकारनि खे भाण जी मद में रक़म ॾियण जो फ़ैसिलो। ज़राअत वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त सिंध वीट ग्रोथ सपोर्ट प्रोग्राम तहत आबादकारनि खे रक़म सूमर खां ॾिनी वेंदी। ॿिए मरहले लाइ 12 अरब खां वधीक जी रक़म सिंध बैंक खे जारी कई वई आहे। तस्दीक थियल 2,12,171 हारियुनि जी लिस्ट बैंक खे मोकिली वई आहे। आबादकार फ़ी एकड़ 8,000 रुपया यूरिया सब्सिडी तहत सूमर खां वसूल करे सघंदा। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदार जी ख़ुसूसी हिदायत ते कणक जा आबादकार सब्सिडी रक़म हासिल करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां सियाहत जे वाधारे लाइ ख़ुसूसी मुहिम जो दड़ो सफ़ारी ट्रेन कराची खां रवानी। सकाफ़त ऐं सियाहत वारे वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह ट्रेन रवानी कई। सफ़ारी ट्रेन सेवण मां गुज़रंदे लाड़काने पहुचंदी, जिते सियाह सिंध जे तारीख़ी विरसे जो मुशाहिदो कंदा। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह चयो आहे त सिंध में सियाहत खे हथी ॾियण लाइ मुसलसिल क़दम खयां पिया वञनि। पहिरीं थर ताईं सफ़ारी ट्रेन हलाई वई, जेका कामयाब सफ़र साबित थियो। अहिड़ो क़दम सिंध जी सकाफ़त ऐं सियाहत जे वाधारे लाइ बहितरीन क़दम आहे। कोशिश कंदा त वज़ीर आज़म सां ॻाल्हि ॿोल करे ट्रेन जे ख़र्चनि में घटिताई आंदी वञे। सफ़ारी ट्रेन सिंध जो ख़ूबसूरत चहिरो दुनिया आॾो पेश कंदी। ईरान खां ॿियो बरसात वसाइण वारो सिस्टम पाकिस्तान तरफ़ वधण लॻो। बलूचिस्तान, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मैदानी इलाइक़नि ऐं जबलनि ते बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान। NDMA जो चवणु आहे त अॼु खां 4 फरवरी ताईं पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान आहे, जंहिं करे जबलनि वारे इलाइक़नि में बर्फ़ानी छिपूं किरण ऐं लैंड स्लाइडिंग थियण जो ख़दशो आहे। खानोट भरिसां पत्थर सां भरियल डंपर कल्टी, नौजवान फौत, हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी। कोल बाइनर वारे इलाइक़े में डंपर ब्रेक फेल थियण सबबि कल्टी थी पियो। हादसे जे नतीजे में नौजवान चिभार जी फौत थी वियो, हिकु ॼणो सख़्त ज़ख़्मी थी पियो। फौती जे आलम तौर सुञाणप, हादसे बाद लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। कोटलालू वेझो नौजवान जो तशद्दुद थियल ऐं फाहो ॾिनल लाश ॻोठ दीन मोहम्मद वेझो एहसान अली मरी जो लाश मिलियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान गुज़िरियल ॾींहुं शाम घरां निकितो त वापसि न मोटियो। सुबुह संदसि फाहो खाधल लाश मिलियो। बिरादरी में ज़मीन जे मामले तां तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां नौजवान खे क़तल करण जो शक आहे। अमरीकी सेंट्रल कमांड ईरान की खबरदार कयो आहे त ईरानी पासदारनि इनकलाब समुंड में छिड़ ॾियारींदड़ क़दम खां पासो करे ईरानी मशकूं महफ़ूज़ ऐं पेशवराणे अंदाज़ में थियणु घुरिजनि। 100 खां वधीक तिजारती जहाज़ रोज़ानो आबदाई हर्म्स मां गुज़रनि था। मशकनि सां आलमी सामूंडी ट्रैफ़िक जी आज़ाद अच वञ लाइ ख़तरो न हुजणु घुरिजे। पासदारनि इनकलाब जे कंहिं बि ग़ैर महफ़ूज़ कार्रवाई खे बर्दाश्त न कयो वेंदो। अमरीकी एहलकारनि ॿेड़नि ऐं जहाज़नि जी हिफ़ाज़त खे यक़ीनी बणायो वेंदो। ईरान जे क़ौमी इस्लामती काउंसिल जे सरबराह अली लारजानी जो चवणु आहे त हू यूरोपी फ़ौज खे दहशतगर्द तंज़ीम सम्झनि था।